बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ प्रोग्राम व्यूज़ टाइम में अव्हांखे भली का चऊं था। आहियां महताब अली नूर। पीपल्स पार्टी पारां कोयठा में अवामी ऐं सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वियो। पीपल्स पार्टी जे 56 योम तासीस जे जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी चेयरमैन चयो त सियासी शोबाज़नि खे 18 तरमीम ख़तमु करणु न ॾींदासीं। हू 18 तरमीम जो ख़ात्मो आणे चूंड जेके सूबा आहिनि उन्हनि जे हक़नि ते धाड़ो हणणु चाहिनि था। हाँ सियासी शोबाज़ केरु आहिनि? ज़ाहिरी ॻाल्हि आहे MQM पाकिस्तान ऐं नून लीग जेके तजवीज़ूं MQM पारां ॾिनियूं वयूं 18 तरमीम ऐं NFC जे ख़ात्मे जे हवाले सां उन्हनि जी नून लीग अॻु ई हिमायत करे चुकी आहे। हाणे इशारो शायदि उन तरफ़ आहे। उनखां पोइ चवनि पिया त सभिनी खे सरप्राइज़ ॾींदासीं। बलोचिस्तान जूं महरूमियूं अॼु ताईं कंहिंखे नज़र ई न आयूं आहिनि। आसिफ अली ज़रदारी साहब बि हिन जलसे खे ख़िताब कयो। हिननि दावा कई त जियालो वज़ीर आज़म थींदो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो नंढी उमिरि जो वज़ीर आज़म थींदो। पर हुन सां गॾु वरी हुननि इहा बि ॻाल्हि कई त बिलावल खे सपोर्ट करिणो आहे ऐं संदसि तरबियत बि करणी आहे। त हाणे सुवालु इहो पैदा थिए थो त 8 फरवरी ताईं बिलावल भुट्टो ज़रदारी जी सियासी तरबियत मुकमल थी वेंदी जो हू वज़ीर आज़म जेको आहे उहो बणिजी सघंदो मुल्क जो, या बिलावल भुट्टो ज़रदारी जी सियासी तरबियत मुकमल थियण ताईं आम चूंडुनि जो इंतज़ारु करिणो पवंदो। छाकाणि त चूंडूं मुलतवी थियण जे हवाले सां ख़दशा अफ़वाह उहे बि ज़ोर वठंदा पिया वञनि। इन्हनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो तारीफ़ असां करायूं था। सीनियर तर्जया निगार आहिनि प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब असांखे जॉइन कयो आहे। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब असां सां गॾु आहिनि। इदरीस लिगारी साहब, नसीर मेमर साहब ऐं डॉक्टर यूब शेख साहब बि असांखे जॉइन कयो आहे। थैंक यू सो मच। इनाम भट्टी साहब, छा ख़्यालु आहे अव्हांजो सर? बिलावल भुट्टो ज़रदारी जी सियासी तरबियत थियण ताईं इंतज़ारु करिणो पवंदो, या उन्हनि जेका वरी ॻाल्हि कई चार्टर ऑफ इकोनॉमी जी ऐं उनखां पोइ चार्टर ऑफ डेमोक्रेसी जी जंहिंजी ज़रूरत आहे मुल्क खे, चार्टर ऑफ डेमोक्रेसी जिन जे हथनि में आहे जेसि ताईं इहो चार्टर अचे तेसि ताईं बि शायदि वेट करिणो पइजी वञे? महिरबानी महताब, मुंहिंजे ख़्याल में त जेकॾहिं बिलावल जी तरबियत ताईं हिननि खे इंतज़ारु करिणो आहे त पहिरीं हुनखे पोइ उन तरबियत जे लाइ को हिकिड़ो तयन कनि त केरु हुन जी तरबियत कंदो। जेकॾहिं आसिफ अली ज़रदारी साहिबु हुन जी तरबियत करे थो त यकीनी तौर ते हुनजी सियासी सोच रस्तो उहो ई रहंदो जेको सॼे पाकिस्तान ॾिठो आहे। आसिफ अली ज़रदारी जो जेको सियासत जे अंदरि रस्तो ऐं तरीक़ो रहियो आहे ऐं मक़सदु रहियो आहे, जेकॾहिं हुनजी तरबियत उन्हनि लाइन्स ते थींदी जंहिं ते ज़ुल्फ़िकार भुट्टो या बेनज़ीर हुई त शायदि उन्हनि मां त जेके बि उन्हनि जा साथी हुया उहो मौजूदा पीपल्स पार्टी में विरले ई कोई वञी रहियो हूंदो या बचियो हूंदो जेको बिलावल जी उहा तरबियत करे। ऐं बाक़ी वरी जेकॾहिं वाघ धणियुनि जे हथ में हुनखे तरबियत ॾियणी आहे त पोइ शायदि मतां आसिफ ज़रदारी उन तरफ़ इशारो ॾींदो हुजे त बिलावल जी तरबियत जे लाइ उन्हनि खे गोद वठणु घुरिजे बिलावल साहब खे, ऐं उनखे फ़िलहाल अंडर ट्रेनिंग कंहिं न कंहिं तरीक़े सां पाण वटि रखनि त जीअं अॻिते हली करे हू उन्हनि जे कमु अची सघे। मनसब ते अचण सां या उन मैदान में दाख़िल थियण सां शुरू थी वेंदी आहे। जेकॾहिं ईअं ई उनजे तजुर्बे जी ॻाल्हि कजे त पोइ शायदि जॾहिं उनखे वज़ीर ख़ारजा बणायो वियो त उन वक़्तु हुनजी तरबियत इहा थियल हुई या न थियल हुई जंहिंजे बुनियाद ते हुनखे वज़ीर ख़ारजा बणायो वियो। इनाम साहब, इहो एंगल तव्हां ॾाढो इंट्रेस्टिंग ॾिनो, हंज वठण वारो तरबियत जे लाइ जी गोद वठण वारो जी। त जेकॾहिं उहो तरबियत उनजी न हुई त पोइ त मुल्क जो एॾो वॾो मनसब आहे वज़ीर ख़ारजा जो, उहो हिकिड़े नातजुर्बेकार सियासी माण्हू जे हवाले कयो वियो। ऐं शायदि इहा थी सघे थो आसिफ ज़रदारी खे उन मां ई अंदाज़ो थी वियो आहे त निगरान सेटअप जे उन पंहिंजे जेको विचो सेटअप हिननि खे मिलियो PDM जो, उन जे दौरान बावजूदि हिन जे जो आसिफ ज़रदारी जी जेका सॼी महिनत ऐं कोशिशि हुई उन में PDM में बिलावल खे मिली त वियो उहो मनसब वज़ीर जो, पर नातजुर्बेकारी जे करे शायदि हू परफॉर्म न करे सघियो, जंहिंजे करे ज़रदारी साहब खे इहा ख़बर पइजी वई आहे त बिलावल खे अञा तरबियत जी ज़रूरत आहे। बाक़ी रही ॻाल्हि जेका इन दावा जी त ईंदड़ वज़ीर आज़म जियालो हूंदो ऐं बिलावल जी सपोर्ट कयो, त मौजूदा सेटअप में या मौजूदा सियासी जेको मंज़र आहे उन में नज़र त कोन थो अचे त पीपल्स पार्टी खे किथे का एॾी वॾी पॉपुलरिटी हुजे सॼे मुल्क जे अंदरि, या ख़ुदि वागदणी जेको आहे सो उहो को वफ़ाक़ी हुकूमत हिननि खे ॾियण जे हवाले सां का अहिड़ी पेशरफ़ कंदा हुजनि या किन जमायतुनि खे उन्हनि जे वेझो करण जे लाइ का राह हमवार कंदा हुजनि, बल्कि अञा उन जे उबतो ई नज़र पियो अचे। MQM
जो नून लीग ॾांहुं रुजू करणु, JUI जो नून लीग सां सिंध जे अंदरि इतिहाद करणु, या बलूचिस्तान जे अंदरि JUI ऐं वरी होॾां KPK में ANP जो नून लीग सां वेझो थियणु, इहे सभु त वधीक अञा इशारा पिया मिलनि त पीपल्स पार्टी जो त हर तरह सां रस्तो बंदि आहे, ख़ासि करे वफ़ाक़ी हुकूमत में अचण जो। त जियालो वज़ीर आज़म मुमकिन नथो नज़र अचे। बाक़ी सियासी अॼुकल्ह जी जेका हिते रांदि हूंदी आहे हुन में इहो आहे त हर पार्टी खे जेसीं तोणी इहा दावा करणु या उन जे पुठियां जेके असुल वागधणी आहिनि उन्हनि जे तरफ़ां उन्हनि खे को रस्तो माण्हुनि खे ॾेखारण वारो जेतिरे ताईं नथो थिए तरीक़ेकार, तेसीं जेके बि इलेक्टेबल्स आहिनि उहे उन्हनि पार्टियुनि रुजू कोन था कनि। शायदि उन जे करे आसिफ ज़रदारी खे हींअर ज़रूरत हुजे त उहो बलूचिस्तान जे अंदरि बीह करे या दावा कंदो हुजे त ईंदड़ वज़ीर आज़म जियालो थींदो या बिलावल जी मदद कयो त उहो थिए, त उहो सिर्फ़ु इन जे लाइ आहे त उनखे आसरो या उमेद ॾेखारे सघिजे। बाक़ी हक़ीक़त इन जे पुठियां जेका नज़र अचे थी उहा का बि अहिड़ी आहे कोन। जी मेहता ठीकु, नज़र न पियो अचे। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी। वापसि सां ईंदासीं। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहिबु, इनाम साहिब जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी। आसिफ अली ज़रदारी साहिब जो इहो बि चवणो त बलोचिस्तान पाकिस्तान जी दिलि आहे, पर इस्लामाबाद खे बलोचिस्तान नज़र ई नथो अचे। असां बलोचिस्तान जी ज़मीनुनि ताईं पाणी पहुचाए उन्हनि खे आबाद कंदासीं। उन खां पोइ उन्हनि इहा ॻाल्हि कई त बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो नंढी उमिरि जो वज़ीर आज़म थींदो, पर संदसि सपोर्ट करण जी ज़रूरत आहे ऐं उनजी तरबियत जी बि ज़रूरत आहे। इन ते अव्हां जो कमेंट सर, अव्हां कीअं सम्झो पिया इन बयान खे? मां सम्झां थो त आसिफ अली ज़रदारी जेका बि ॻाल्हि कंदो आहे उन ॻाल्हि जे पोयां हिकिड़ो सियासी रुझान, हिकिड़ी सियासी ओञाण हूंदा आहिनि। इहा जेका तरबियत जी ॻाल्हि हू करे रहियो आहे उनजो मतिलबु ऐं मक़सदु इहो आहे त जंहिं तरीक़े सां PDM जंहिंखे ऑर्गेनाइज़ कयो ऐं इमरान ख़ान खे भॼायो, उन में असां सभिनी खे ख़बर आहे त जेको मेजर किरदारु हो उहो आसिफ अली ज़रदारी जो। इहा उन तरबियत जी ॻाल्हि आहे त उहा जेका जोड़ तोड़ जी तरबियत आहे, इन सां गॾोगॾु त छो त बिलावल उमिरि में नंढो आहे ऐं बिलावल वटि जेके नंढी उमिरि जे मतिलबु आहे त हिकिड़े सियासतदान वटि जेका शोला बयानी ऐं जेको जज़्बातीपणो हूंदो आहे, पर कीअं शयुनि में ओपननेस हुजे, कीअं माण्हुनि सां ॻाल्हाइबो, कीअं मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर्स खे गॾु कजे, इहा तरबियत आहे जंहिंजी ॻाल्हि आसिफ अली ज़रदारी करे रहियो आहे। मां सम्झां थो त बिलावल तमामु थोरे अरसे में असांखे इहो ॾेखारे चुको आहे त हिकिड़ो नौजवान फॉरेन मिनिस्टर, तमामु ॾुखियूं हालतूं हुयूं पाकिस्तान जूं, उन में हुन काफ़ी शयुनि ते मतिलबु काफ़ी मुस्बत मोट मिली आहे पाकिस्तान खे। ॿियो इहो त मां चाहियां थो त पीपल्स पार्टी खे डिफेंड कजे अगेंस्ट MQM जी उहा जेका सॼी ब्लैकमेलिंग आहे, जेका वार आहे, सिंध जी जेका वधान्यता उन ते ऐं तरीक़े सां मुस्लिम लीग नून जेका आहे उन सां मिली करे सिंध खे इग्नोर करे, सिंध जे इशूज़ ते कंप्रोमाइज़ करे, इहो आसरो ॾेई करे ऐं उन्हनि सां इत्तेहाद करे थी गवर्नमेंट अचण जो। ऐं मां यकीन सां थो चवां त जेकॾहिं इलेक्शन में धांधली न थी, यानी धांधली तव्हां MQM लाइ न कराई, MQM खे सीटूं ईअं न ॾिनियूं जीअं ठपा हणंदा आहिनि, त पोइ MQM हिकिड़ी मुदफ़न पार्टी आहे। उहा पार्टी मुस्लिम लीग नून जी जेका ॿेड़ी आहे उनखे सहारो ॾेई मथे नथी खणी वञी सघे, जंहिंजी मुस्लिम लीग नून कोशिशि करे रही आहे। इन में पीपल्स पार्टी बिल्कुलु सही आहे। पीपल्स पार्टी सही पई चवे त जेका सॼी जेको मेलो आहे, इहो सॼो हुन चयो त मेलो सॼो लॻो मुंहिंजो रूमाल चुराइण लाइ। सॼो मेलो इन ते अचे बीठो आहे, 18वीं तरमीम खे वाइंड अप कयो, तव्हांखे बि हिसो ॾियूं, तव्हांखे बि बाबा MP वारनि खे इक़्तिदार जो हिसो ॾियूं, उन में हू त उन में कोन था अची सघनि पिया, तव्हांखे बलदियात में हिसो ॾियूं, तव्हांखे सीटूं बनाए ॾियूं ऐं सॼी सूरत हाल कयूं। इन सॼे में पीपल्स पार्टी जा 100 मसइला जेके बि तव्हां ॻणायो, मां एग्री कयां थो। पीपल्स पार्टी गवर्नेंस जा मसइला, पीपल्स पार्टी जा ॿिया मसइला, पर पीपल्स पार्टी पोइ बि जेका सियासी तौर ते जेका अवामी जेके मफ़ाद आहिनि, उनमें पीपल्स पार्टी आहे जेका बीहे थी। हिन वक़्तु नैरेटिव छा आहे पीपल्स पार्टी जो, उहो इहो आहे 18वीं तरमीम हथ लाइ न ॾींदासीं। 18वीं तरमीम खे प्रोटेक्ट करणु, सूबनि जे हक़नि खे प्रोटेक्ट करणु, बलूचिस्तान हक़ आहिनि, पंजाब आहे, सिंध आहे, सभिनी हक़नि खे प्रोटेक्ट करणु ऐं ॿियूं जेके बि शयूं आहिनि उहे सभई हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम आहिनि। इन करे उन्हनि खे इहो हक़ु आहे पूरो त उहे कनि। तव्हां ॾिसो त जेका सिंध में आहे, माना जेके माण्हू आहिनि मुस्लिम लीग नून जा, उहे तयो ख़ान तेगानी
यानी इन क़िस्म जे माण्हुनि जिन ते वञी ऐं हथु कयो अथनि। त मां सम्झां थो त हीअ इलेक्शन जेका नज़र अची रही आहे उहा फेयर इलेक्शन त का नज़र कोन थी अचे पई, मुस्लिम नून खे उहा मिली रही आहे, पर पीपल्स पार्टी जो तजुर्बो जेको आहे उहो मूंखे पक आहे त तमामु ख़राबु हालतुनि में बि हू पॉलिटिकली इमर्ज थींदा आहिनि, हू पॉलिटिकली अॻियां ईंदा आहिनि। इन करे मूंखे पूरी पक आहे त पीपल्स पार्टी पंहिंजी जाइ ठाहींदी ऐं पीपल्स पार्टी तमामु रेस्पेक्टेबल वोट खणंदी। ऐं जेकर वरी मां चवां थो गड़बड़ न थी, पंक्चर न लॻा, त पोइ पीपल्स पार्टी तमामु रेस्पेक्टेबल जाइ ते बीहंदी ऐं इहो मुमकिन आहे त पीपल्स पार्टी ज़रूरत पवे मुस्लिम लीग नून खे बजाए इन्हनि जे ग्रुप आहिनि उन्हनि जे। जी ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक अहमद चांडे साहब, थैंक यू सो मच सर। नसीर अहमद साहब वेलकम चऊं पिया था तव्हांखे। इनाम भट्टी साहब जो ख़्यालु इहो आहे त पीपल्स पार्टी जे लाइ को चांस नज़र न पियो अचे। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडे साहब कुझु पुरुमीद आहिनि, अव्हांजो छा ख़्यालु आहे सर? MQM जेके तजवीज़ूं ॾिनियूं अरिड़हीं तरमीम जे हवाले सां, नून लीग उन जी हिमायत करे चुकी आहे। उनखां पोइ अॼु पीपल्स पार्टी जे ॿिनि अहम वॾनि आसिफ ज़रदारी साहब ऐं बिलावल साहब, शोबाज़ कोठी ने चयो आहे त शोबाज़नि खे असां अरिड़हीं तरमीम सां छेड़छाड़ करणु न ॾींदासीं। ॾिसो जेके MQM जी तजवीज़ूं आहिनि जी, मूंखे लॻे थो हींअर त MQM जी हुननि खे ज़रूरत आहे। MQM सदाईं हिननि बेवकूफ़ियुनि जो हिसो थींदी आहे, उहा चार्टर ठाहे खणी ईंदी आहे, अॻियां जंहिंखे हुनखे ज़रूरत हूंदी आहे हुनखे चवंदा आहिनि किथे सही करणी आहे ॿुधायो त हींअर सही कयूं, अचूं इक़्तिदार में हाज़िर, तव्हांजो कमु थी वेंदो। इहो ईअं आहे जीअं ॻोठनि में असां वटि नौकिरी आसरा मिलंदा आहिनि, साहिब खे फ़ोन करे छॾी अथऊं, चए थो त बसि 2 महीनो खनि तरसो, इश्तिहार अचे पियो, अधु जो कमु थी वेंदो। जेसि ताईं अधु जो कमु थिए तेसि ताईं हुकूमत हली वेंदी। सो MQM सां सदाईं इहो पियो थींदो आहे। हीअ बि पंहिंजे माण्हुनि खे अखियुनि में धूड़ पिया विझंदा आहिनि त असां सां ॾिसो सभु कुझु सही थी वियो आहे, अहिड़ो ठाह हिननि सां इमरान ख़ान बि कयो, अहिड़ो ठाह अॻिमें पीपल्स पार्टी सां बि करायो आहिनि। त इहो हिकिड़ो वोट गिव एंड टेक जो टैक्टिक आहे, ॿिन्ही खे ख़बर आहे त हिक ॿिए सां कूड़ था ॻाल्हाइनि। तो अरिड़हीं तरमीम खां रुॻो अकेलो नवाज़ शरीफ़ जी कोन चेंज करे रहियो हूंदो, इहा ॻाल्हि असांखे सम्झणु घुरिजे। अरिड़हीं तरमीम में जेका तब्दीली थियणी आहे उनजे लाइ 2 भाङे 3 घणाई खपे ॿिन्ही ऐवाननि में, तॾहिं वञी अरिड़हीं तरमीम जो को बि या आइन जो को बि आर्टिकल चेंज करण जे लाइ, त एॾो सवलो कोन्हे। ही जेका हींअर पोलराइज़ेशन आहे पॉलिटिकल पार्टीज़ जी, जेका रेस नज़र अचे पई अॻियां इलेक्शन जी, उन में नज़र अचे थो त ईंदड़ इलेक्शन में ज़रदारी सही चयो त का बि पार्टी जेका उन ॿ ॾींहं अॻु में किथे तकरीर में किथे इंटरव्यू में जियो वारे में का पार्टी एतिरी कोन थी सीटूं खणी अची सघे जो अकेले सिर्फ़ु फ़ैसिला करे। अच्छा खणी बि वञे न, जिन खे मुल्क हलाइणो आहे हाणे हुननि सम्झी छॾियो आहे त कंहिं बि पार्टी खे अकेले सिर जी ताक़त ॾियणी बि कान्हे का, हुननि पास्ट में वरी इहो बि ॾिठो आहे। सो हू बि एॾा सादा कोन्हनि जो कंहिंखे एतिरो पावरफुल कनि जो सभु फ़ैसिला करणु लॻे। स्पेशली नवाज़ शरीफ़ जे पास्ट में जॾहिं हुनखे भारी मैंडेट जो जेको तजुर्बो थियल आहे, तंहिंजे करे मूंखे ज़ाती तौरु नथो लॻे त उहा पीपल्स पार्टी हुजे, नवाज़ लीग हुजे, का बि धुर हुजे। तव्हांखे यादि न आहे इमरान ख़ान सॼो वक़्तु पाण ठिकरीअ ते हुअसि, महबूब अॻवाणो हो न हुननि जो, अखियुनि जो तारो, हेॾी सारी चूंडियल हुकूमत हटाए हुनखे विहारियो, सॼी दुनिया जूं माना मलामतूं बि सीने ते खयनि, अञा ताईं बि ॿुधनि पिया, पर हुनखे सॉलिड मेजॉरिटी कोन करणु ॾिननि, हुनखे सदाईं पंहिंजी बूटे जी कईअ सां ॿधी हलाईंदा। त बिल्कुलु इहो हाणे थींदो। नवाज़ शरीफ़ बि वॾी ठीकु आहे, हींअर हुनखे थोरी रिआयत आहे, थोरो स्पेस आहे, हुनखे गाॾड़ साॾड़ करे हितां हुतां चंदो करे मेंबरनि जो विहारे त ज़रूरु छॾींदा, पर हमेशह हू हाणे हिननि माण्हुनि खे जेके हिननि जी मर्ज़ीअ सां ईंदा या त खुले मैदान में अचनि त पोइ त ॻाल्हि बि आहे। तो ही शेख मुजीब त आहिनि कोन जो एॾी वॾी सॉलिड मेजॉरिटी पंहिंजे बल ते माण्हुनि वटां खणी अची सघनि, हिननि में का पार्टी अहिड़ी कान्हे। सो बिल्कुलु इहो मां नथो सम्झां त तॾहिं में ही हिकिड़ा मार्केटिंग जा चूरन विकण वारो तरीक़ो आहे, उहो ई सभु कनि पिया। बाक़ी अरिड़हीं तरमीम में हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो त रुॻो को सिंध ने असंध जो मसइलो कोन्हे, इहो एतिरो ई मसइलो ख़ैबर पख्तूनख्वा जो आहे, एतिरो ई मसइलो बलूचिस्तान जो आहे, बल्कि एतिरो ई मसइलो पंजाब जो बि आहे। सो एॾो वॾो रिएक्शन ईंदो जेकर हिन जा क्रिटिकल क्लाज़िस सां हथ चुरान थी त ही उहो रिएक्शन का बि सियासी दौर अफोर्ड ई न करे सघंदी। MQM जूं त 10-12 सीटूं आहिनि, हिते त वॾो मंडाण थो मचे जॾहिं असेंबली शुरू थी थिए, ख़ासि तौर नेशनल असेंबली ऐं सेनेट, त इहा मूंखे पॉलिटिकल टैक्टिक्स था लॻनि। पोइ हा बाक़ी इहा ॻाल्हि ज़रूरी आहे त इन्हनि खे पुशबैक ईंदो रहे हर मरहले ते, हर इंटरव्यू में, हर तकरीर में, त अॻियां हू काशिश ज़रूरु रहनि, इहा पार्टी बि काशिश रहे, इन्हनि जा सहूलियतकार बि काशिश रहनि, इन्हनि जा वारी वारिस बि काशिश रहनि, त अहिड़ो नओं मंडाण न खोलियो, उहो वरी को ॿियो टुफेड़ न पैदा कयो जो मस सूबनि ऐं वफ़ाक़ जे विच में को माना हिक ॿिए जो मुंहुं ॾिसण जहिड़ा थिया आहिनि, उनखे वरी रिवर्स करे तव्हांजे करे 80s ऐं 90s में खणी वेंदो, त
त पोइ वरी हिकिड़ी कहाणी ज़ीरो सां शुरू थींदी। पोइ मां नथो सम्झां त स्टेट हिन स्टेज ते जिन हालतुनि मां गुज़रे पई उते अहिड़ो दुफेड़ केरु बि अफोर्ड करे सघे। नसीर साहब, जेकॾहिं का बि जमात अकेले सिर अक्सरियत हासिल न करे सघंदी, PTI सां जेको कुझु थियो उहो हशर बि असांजे साम्हूं आहे। अॼु बि वकीलनि चयो त PTI चेयरमैन खे ॿाहिरि रखी करे माइनस करे हू पंहिंजी मर्ज़ीअ जी इलेक्शन चाहिनि था। आसिफ ज़रदारी साहब जो अहिड़े मौक़े ते इहो चवणु त बिलावल भुट्टो जी तरबियत करणी आहे, उनजी सपोर्ट करणी आहे। ॾिसो, हाणे ॻाल्हि इहा त बिलावल भुट्टो हींअर परदेही वज़ीर रहियो, जंहिंमें हुनजी कारकर्दगी का एॾी ख़राबु कान रही आहे, पर हाणे वज़ीर आज़म थियण जे लाइ अञा घणा मरहला पिया आहिनि। मां नथो चवां त को इहो हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ज़हन में रखो, जॾहिं ज़रदारी चए थो न त अञा हिनखे तरबियत खपे, अञा ई हुन प्रोसेस में आहे, त इन शइ खे बि रूल आउट न कयो। सियासतदान लॉन्ग टर्म पंहिंजा इंट्रस्ट पिच कंदा आहिनि। ठीकु आहे, आख़िरी इलेक्शन कोन्हे, बिलाल इज़ टू यंग, अञा हुनखे कई इलेक्शन अॻियां अची वियूं। सो हींअर हुनखे पिच करण जो मक़सदु आहे त हुन जे लाइ स्पेसिस क्रिएट थींदा, हू रेस में काउंट थींदो, हू ॻणजण लॻंदो त हीउ बि वज़ीर आज़म थी सघे थो, हीउ बि हिन ॻाल्हि जो अहल आहे, हिन जी पार्टी सिंध जा माण्हू या पाकिस्तान जा ॿिया माण्हू हिनखे वज़ीर आज़म तौरु कंसीडर कनि था या हुन जे बारे में सोच रखनि था। त इहा हिकिड़ी सॉफ्ट मार्केटिंग हूंदी आहे। जेकर हीअ चूंड न त अॻियां ॿी चूंड बि अचे पई, उन में बि त 5 साल आहिनि न, पॉलिटिकल प्रोसेस में 5 साल जी कहिड़ी हैसियत आहे। सो या हिन विच में अलाए छा थिए, का ख़बर कान्हे। तो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त उनखे कैंडिडेट तौरु पिच करण वारो जेको प्रोसेस आहे, उहो ई उनजी हिकिड़ी सॉफ्ट मार्केटिंग जा तरीक़ा। ख़ुदि हिन जो परदेही विदारत वठण बि ज़हन में रखो त नाणे जी विदारत, परदेही विदारत, इहे स्ट्रेटेजिक विदारतूं हूंदियूं आहिनि। जंहिंखां पोइ तव्हांखे यादि आहे नवाज़ शरीफ़ पहिरें नाणे जो वज़ीर थियो सूबे में, ऐं उनखां पोइ वञी वॾो वज़ीर थियो। त इहे स्टेप, मुराद अली शाह नाणे जो वज़ीर रहियो। तो तव्हां ट्रैक कंदा त उहो जेके पंहिंजो पहिरें 50s में बि जेको हिकिड़ो वज़ीर आज़म रहियो, मूंखे हाणे नालो नथो यादि पए, उहो बि नाणे जो वज़ीर हुयो पहिरें। तो इहो नाणे जी विदारत ऐं परदेही विदारत, इहे स्ट्रेटेजिक विदारतूं, इहे स्टेपिंग स्टोन्स आहिनि। तो इन शइ खे रूल आउट न कयो त इहे मिलंदियूं बि ख़ासि आशीर्वाद सां आहिनि। नसीर साहब, ॾिसो, आशीर्वाद खां का बि न मिलंदी। तव्हां मूंखे आशीर्वाद खां सवाइ हिते माहीगिरी जी वज़ारत वठी ॾेखारे कयो। आशीर्वाद खां सवाइ कुझु बि न थींदो आहे। तंहिं करे इहो मसइलो न आहे त आशीर्वाद सां मिलंदो। हा, परदेही विदारत ऐं नाणे जी विदारत इहे त हाईली स्ट्रेटेजिक आहिनि, तंहिंजे करे उन्हनि जे लाइ थोरी वधीक मार्कूं खपंदियूं आहिनि, पास मार्कुनि खां थोरी वधीक सवायूं खपनि। त इहे स्टेपिंग स्टोन्स आहिनि। उनखे मुंहिंजो ख़्यालु आहे कि पार्लियामेंट जी में अंदरि हुनखे हिन पोज़ीशन लाइ लॉन्च करण जा हिकिड़ा स्टेप्स आहिनि। मां त का बि शइ रूल आउट नथो कयां। हिन मुल्क में माण्हू ॿाहिरां ईंदा आहिनि, उन्हनि जी सदरी हिते दर्जी गैर मौजूदगीअ में हुनजे भाउ जी साइज़ ते सिबंदो आहे, जहाज़ में लहण खां अॻु में अंदरि वञी पाराए ॿाहिरि वठी ईंदासीं त हल तूं वज़ीर आज़म जो कसम खणण वञी। पाकिस्तान में ईअं बि थियो। सो बिलावल त वरी बि एक्टिव हिकिड़ो पॉलिटिशियन आहे। सो जिते ईअं वज़ीर आज़म थी सघनि था त कुझु बि थी सघे थो हिन मुल्क में। अञा 2 महीना पिया आहिनि, फेबरवरी हनूज़ दूर आहे। ठीकु आहे नसीब अहमद साहब, थैंक यू सो मच सर। इद्रिस लिगारी साहब, बलोचिस्तान में पीपल्स पार्टी जो पावर शो ऐं बलोचिस्तान खे ख़ुदमुख्तियारी या उनखे उन जा बुनियादी हक़ ॾियारण जी ॻाल्हि कई वई, ऐं उन वक़्तु ई वरी बलोचिस्तान मां ई 2 दरख़्वास्तूं जेके आहिनि इलेक्शन कमीशन में दाख़िल कयूं वयूं आहिनि आम चूंडूं मुलतवी करण जे हवाले सां ऐं सिक्योरिटी जा सबब ॼाणाया विया आहिनि। अवां छा पिया ॾिसो, चूंडूं थींदियूं या मुलतवी थींदियूं, या कंहिं ॿिए सूबे मां बि अहिड़े क़िस्म जी का दरख़्वास्त दाख़िल थी त पोइ शायदि कुझु थिए? ॾिसो मेहताब अली साहब, हिकिड़ी ॻाल्हि त वाज़े आहे त बलूचिस्तान सां ऐं सिंध सां जेका नाइंसाफ़ी थी आहे, ऐं ख़ासि तौर ते किन मख़सूस सवालनि सां जेका बलूचिस्तान सां नाइंसाफ़ी थी आहे, तंहिंजे ज़रदारी साहब ऐं बेनज़ीर साहिबा ॿिया पार्टी लीडर जेके आहिनि उहे वक़्तनि ब पंहिंजा ख़्याल पेश कंदा रहिया आहिनि। ॾिसो, उहे पेश कंदा रहिया आहिनि, पर मोट में थियो छा आहे त असल में बलूचिस्तान में जेको कुझु थियो आहे उहो रियासत पाण ई कयो आहे, उन में रियासत ई मुलवस आहे। असांजा लीडर जरा पाण खे हरू भरू जेको सो ज़ाहिर कंदा आहिनि त असां उन जो ज़ालो कंदासूं, या वरी माज़रतूं कंदा आहिनि। ज़रदारी साहब जी सदर थियो, वरी माज़रत कई बलोचनि खां अची, पोइ बलोच अॻुवाण ठठोरियूं टोकूं तंज़ जे जवाब ॾिनो त तव्हां असांजो कुझु कयो कोन्हे, तव्हां छा लाइ पिया माफ़ी घुरियो। बेनज़ीर साहिबा बि ईअं माफ़ी 1-2 दफ़ा घुरी, नवाज़ शरीफ़ बि घुरी, त उन्हनि खे चयो तव्हां असां सां कयो कोन्हे, तव्हां हरू भरू ख़ुदा कारणी छो था जेके माज़रतूं कयो, अफ़सोस कयो छो था कयो जी। तंहिंजे करे असांजा लीडर जरा हरू भरू पंहिंजे पाण पढ़ाइण लाइ, इस्टेब्लिशमेंट जी वंगार वणण लाइ
चऊं त असां ईंदासूं तव्हांखे हक़ वठी ॾींदासूं माना तव्हां सां जेका नाइंसाफ़ी थी आहे उनजे लाइ तव्हांजो इज़ालो कंदासूं पोइ असां ॾिसूं था त जेका बलोच क़यादत जेका पाण जेका मौजूदु आहे हिन वक़्तु अख़्तर मेगल खां वठी या ॿी बि उहा ख़ुदि इमरान ख़ान खां वठी नवाज़ शरीफ़ खां असीं ताईं जेके आहे PDM जी हुकूमत में कहिड़ा कहिड़ा हुनखे हक़ वठी ॾिना आहिनि कहिड़ा कहिड़ा हुनखे हक़ मिलिया आहिनि। हाणे ॿी ॻाल्हि ॾिसो इहा स्टेट जेका आई आहे एप्लीकेशन ॿई जेके आयूं आहिनि बलोचिस्तान तरफ़ां आयूं आहिनि त वॾी स्नोफॉल थींदी वॾो मींहुं थींदो ऐं उन में चूंडूं जेके आहिनि उहे माना मुल्तवी कोन थींदियूं। ज़ाहिर आहे स्टेट जेका आहे या इदारा जेके आहिनि इहे ऑप्शन रखंदा आहिनि त कंहिं बि सूरत में सुभाणे को फ़ैसिलो जेकॾहिं सिचुएशन में का हेठि मथाई थी वञे त उनखे कंहिं न कंहिं तरीक़े सां ॿियो रुख ॾेई सघिजे। मुमकिन आहे इहा ख़्यालु रियासत जे इदारनि में किन माण्हुनि वटि इहा हुजे तंहिंजे करे हिकु ॿ अहिड़ी एप्लीकेशन हूअं ई विझी छॾींदा आहिनि त कंहिं वक़्तु बि उनजो को फ़ैसिलो ॾियारणो हुजे त उहो अची वञे। सो आउं सम्झां थो उहा उन रिथा तहत इहा एप्लीकेशन आई आहे पर वॾी हद ताईं इम्कान कोन था लॻनि पर वरी बि पाकिस्तान आहे तंहिं ते यकीन सां कुझु बि थो थी सघे। ठीकु आहे इदरीस लिगारी साहब थैंक यू सो मच। डॉक्टर अयूब शेख साहब अॼोके पीपल्स पार्टी जे जलसे मां हिकिड़ी ॻाल्हि त अवां कुझु ॾींहं अॻु कई हुई उहा सही साबित थी ऐं आसिफ ज़रदारी साहब उहो तासुर ॾियण में बि कामयाबु आहे त पीउ ऐं पुट में कंहिं क़िस्म जा इख़्तिलाफ़ न आहिनि। ज़रदारी साहब ख़िताब जी शुरूआत में ई चयो त मेरे प्यारे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे मुखातिब थींदे उनखां पोइ उन्हनि जेके ॻाल्हियूं कयूं उन्हनि ते अवांजो कमेंट बलोचिस्तान जूं महरूमियूं ख़तमु न थियूं इस्लामाबाद वारनि खे बलोचिस्तान नज़र न पियो अचे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी सपोर्ट करणी आहे ऐं उन्हनि जी तरबियत बि करणी आहे त जीअं हू मुल्क जो नंढी उमिरि जो वज़ीर आज़म थी सघे। मुंहिंजो आवाज़ अचे थो? जी डॉक्टर साहब। हा वॾी महिरबानी। असल ॻाल्हि इहा आहे त इनाम भट्टी ॾाढी सुठी ॻाल्हि कई त मां वरी समूरनि पैनलिस्टनि जे अॻियां हीअ ॻाल्हि थो कयां त जॾहिं मूं अव्हां खे रिक्वेस्ट कयो त हीउ पंहिंजा पाण में को बि फ़र्क़ु कोन्हे त उन ते तव्हां 2 प्रोग्राम करे छॾिया इन खां भलो न हो सिंध जी इकानमी ते तव्हां 2 प्रोग्राम कयो। ही इलेक्शन जे मुल्तवी करणु मुल्तवी थियण इलेक्शन न थियण इहे ॻाल्हियूं करणु छॾिजो। ही जेको कुझु हले थो जेको कुझु थिए पियो उहो सभु इलेक्शन जे हवाले सां थो थिए सभु कुझु इलेक्शन जे आवाज़ अचे थो? तव्हां वटि ॿ माइक खुलियल अथव तव्हांजो ॿियो बि को माइक खुलियल आहे डॉक्टर? अवांजो आवाज़ काफ़ी इको पियो करे डॉक्टर साहब थोरो माइक खे चेक करे वठिजो प्लीज़। वापसि अवां अचूं था। इनाम भट्टी साहब जेका सूरत हाल हिन वक़्तु डेवलप थींदे नज़र अचे पई PTI जा वकील ऐं अॻवान चवनि पिया त चेयरमैन खे माइनस करे ऐं पंहिंजी मर्ज़ीअ जी इलेक्शन जेका आहे उहो कराइणु चाहिनि था। MQM ऐं नून लीग बि हिकु पेज ते नज़र अचनि पिया त पीपल्स पार्टीअ लाइ मैदान जेको आहे उहो ॾुखियो ज़रूरु आहे पर वज़ीर आज़म जी डोड़ में कंहिंखे पिया ॾिसो शामिलु अवां छाकाणि त जीअं नसीद मेमन साहब बि मैंशन कयो त जेकॾहिं का बि हिकिड़ी जमात अक्सरियत हासिलु न करे सघी त पोइ त ज़रूरु गॾियल हुकूमत ई ठहंदी। उनखां पोइ कहिड़ी पार्टीअ जो पलड़ो भारी अव्हां खे नज़र अचे पियो वज़ीर आज़म जे उम्मीदवार लाइ? मुंहिंजे ख़्याल में महताब हींअर -1 जो जॾहिं फार्मूलो हलियो आहे त -1 वारो फार्मूलो ईअं न थिए त इहो अॻिते वधंदो वञे ॿियनि जमायतुनि ते बि लागू थींदो वञे ऐं मुमकिन इहो बि आहे त छाकाणि त पंजाब जी जेका सूरत हाल आहे उनखे अवांजो आवाज़ बि न पियो अचे सर। पोइ आवाज़ जेकॾहिं मुंहिंजो न पियो अचे तव्हां वटि ख़राब अची वियो सर अची वियो ठीकु आहे। हेलो जी सर कंटिन्यू कयो प्लीज़। विच वारो जेको वेठो आहे न PCR ते हिनखे इहो सम्झाइणो पवंदो। मुंहिंजो वरी कंहिं ॿिए PCR ते ध्यानु पियो वियो तव्हां ॻाल्हियूं अहिड़ी था कयो पर ठीकु आहे कंटिन्यू कयो प्लीज़ सर। त उनजे करे त जेको सम्झी विया हूंदव न त कंहिं कयो। हा ॻाल्हि सम्झ में अचे थी त -1 जे फार्मूले में किथे ड्रैग न थी वञे ॿियनि जमायतुनि में बि न हलियो वञे ऐं ॿियो त जेसीं ताईं माहौल सिधो नथो थिए ही जेके सभु शयूं थियनि पियूं मुलतवी करण जे लाइ वरी जेके नवां शोशा छॾिया पिया वञनि या खणी चइजे राह हमवार करण जे लाइ को दरख़्वास्तूं विधियूं पियूं वञनि त नज़र ईअं पियो अचे त अञा ताईं मामला सिधा कोन्हनि। मामला सिधा इन जे करे कोन्हनि जो PTI जंहिं तरह सां गेम प्ले करे रही आहे हूअ कंहिं बि तरह सां मैदान मां आउट थींदे नज़र नथी अचे न रुगो मैदान मां आउट थींदे नज़र नथी अचे पर कंहिं बि तरह सां हुनजो ग्राफ डाउन थींदे नज़र नथो अचे। पंजाब ऐं KPK जे अंदरि हुन सभिनी इन्हनि रियासती तरीक़नि जे
सख़्तियुनि जे बावजूदि जंहिं तरीक़े सां पार्टी जूं वरी चूंडूं बि कराइण जे लाइ अॻिते वधी आया आहिनि, पार्टी जी क़यादत में हिकिड़ी जेका तब्दीली आंदी आहे, चेयरमैन उबूरी जेको उन्हनि मुक़ररु कयो आहे, ऐं उहो बि वरी अहिड़ो जंहिंजी तवक़ो शायदि ई उन्हनि वागधड़ियुनि खे हुजे, हुननि जिन जिन जे लाइ सम्झो हूंदो, शायदि उन्हनि खे उन्हनि अॻ में ई मैसेज बि ॾिनो हूंदो। शाह महमूद कुरैशी बि उन्हनि जो पसंदीदा थी सघे थो, ॿियो केरु बि उन्हनि जो थी सघे पियो, या अञा जेकॾहिं हुननि हुनजे सिस्टर जेका हुनजी आहे अलीना ख़ान, उन ते हुननि का रिथाबंदी कई हुजे त उहा बि आउट थी वई। त हींअर जंहिं तरीक़े सां जेको वकीलनि वारे पासे उन्हनि पाण खे फैलाइणु शुरू कयो आहे, त हिकिड़ो इहो इंडिकेशन आहे त चौधरी इफ़्तिख़ार वारे दौरान तव्हां ॾिठो हूंदो पंजाब जे अंदरि तमामु वॾी हिकिड़ी जेका तहरीक वकीलनि जी ख़ासि करे उथी, ऐं उन में पहिरियों दफ़ो जेको एक्टिविज़म जुडिशरी जे तरफ़ां रोडनि ते निकिरी आयो, उन में हींअर साॻियो ई लतीफ़ खोसा बि उन पासे आहे ऐं चौधरी एतज़ाज़ अहसन बि उन पासे आहे। त ऐन मुमकिन आहे पंजाब जी उहा अक्सरियत वुकला बिरादरी जेका आहे उहा बि उन पासे बीह रहे, जेकॾहिं मुल्क जे अंदरि चूंडुनि में कंहिं बि तरह सां उहे तरीक़ेकार अख़्तियार करण जी कोशिशि कई वई, जंहिंसां ज़ोर ज़बरदस्ती जे ज़रिए PTI खे ॿाहिरि रखण जो को नमूनो थियो। त मूंखे लॻे थो उन जे करे उन्हनि इहा शइ हिकिड़ी कई आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं इहा सूरत हाल थिए थी त उन सां गॾोगॾु इहो बि नज़र अचे पियो त हिन वक़्त ताईं तव्हां ॾिसो था त फेबरवरी को एॾो परे कोन्हे। फेबरवरी हींअर सम्झो त डिसंबर शुरू थियण वारो आहे, डिसंबर जनवरी 2 महीना आहिनि कुल, ऐं 8 फेबरवरी ते जेकॾहिं इलेक्शन आहे त ही जेके वॾियूं जमायतूं ॿई ख़ासि करे पीपल्स पार्टी या नून लीग आहे, उन्हनि जे तरफ़ां तव्हांखे अञा उन्हनि जे चेहरे ते उहो इलेक्शन वारो तासुर ॾिसो था को आहे? मूंखे त अञा ताईं उन्हनि जे चेहरे ते इलेक्शन वारो तासुर नज़र नथो अचे। इलेक्शन सरगर्मी उहा रौनक में नज़र न पई अचे जहिड़े क़िस्म जी इलेक्शन जी शुरूआत थींदी आहे। त उहो जेको शादमाना हूंदा आहिनि उन्हनि मां अंदाज़ो थी वेंदो आहे त शादी कहिड़े क़िस्म जी हूंदी। सो हींअर लॻे थो त अञा ग़रीबाणे तौर ते को ओचितो को अचानक अहिड़ी थी वञे जो सभई उन में चुप करे वेही रहनि, पर मूंखे लॻे थो त शयूं अञा ताईं मुंझियल आहिनि। ख़ुदि जेके वागधणी आहिनि उहे अञा क्लियर कोन्हनि त चूंडूं जेकॾहिं थींदियूं त उन खां पोइ जा नतीजा छा हूंदा। ऐं आख़िरी ते रुॻो इहो जुमिलो चवंदुसि त महताब, पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं हीअ चूंडूं कराइणियूं आहिनि त उन्हनि जे चूंडुनि कराइण खां पोइ जी ज़रूरत कहिड़ी आहे ऐं छा आहे, मतिलबु चूंडूं छाजे लाइ? उहो आहे मुल्क जे अंदरि सियासी इस्तेहकाम। जेकॾहिं अहिड़ियूं चूंडूं थी वञनि जंहिंखां पोइ मुल्क जे अंदरि सियासी इस्तेहकाम हींअर जेको मौजूदु आहे इहो बि ख़राबु थी वञे त पोइ अहिड़ियूं चूंडूं कंहिंजे फ़ाइदे जूं हूंदियूं? त तंहिंजे करे आउं सम्झां थो मामला अञा ताईं मुंझाईंदा वञनि पिया ऐं वरी नए पासे हिकिड़े तरफ़ हुनखे जेको आहे सो गेलनि पिया। जी ठीकु आहे। डॉक्टर अयूब शेख साहब ॿुधो पिया सर? डॉक्टर साहब अवां ताईं आवाज़ पहुचे पियो मुंहिंजो तव्हांजो आवाज़ बिल्कुलु तो मुंहिंजो अचे थो? बिल्कुलु अचे पियो सर, हाणे कंटिन्यू कजो प्लीज़, आवाज़ क्लियर आहे मुंहिंजो। अदा मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त ही सभु इलेक्शन जूं तयारियूं आहिनि। इलेक्शन मर्कज़ आहे, हिन मर्कज़ जे चौधारी सभु पंहिंजे पंहिंजे मदार में घुमनि था, हर को पंहिंजे ताक़त वार कमु पियो करे। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾिजो, उहा हीअ आहे त पाकिस्तान में जेके बि तोड़े हिंदुस्तान खां, तोड़े ईरान खां, तोड़े अफ़गानिस्तान खां आयल जेके बि इमिग्रेंट्स आहिनि, चाहे पाकिस्तान विरांगे महिल आया हुजनि या उन खां पोइ आया हुजनि, उहे सिंध में हुजनि, पंजाब में हुजनि, बलूचिस्तान में हुजनि, उते इनसिक्योर रहंदा। इन करे उन्हनि जो हर वक़्तु इताद इस्टेब्लिशमेंट सां हूंदो, उहे इस्टेब्लिशमेंट जे इताद सां गॾिजी अॻिते वधंदा। ऐं हाणे बि MQM जी जेका कल्ह ॻाल्हि पाण कई, हुन लाइन खई आहे जनरल परवेज़ मुशर्रफ वारी। आउं सम्झां थो त जेकॾहिं मियां नवाज़ शरीफ़ मौक़ियो ताड़े सिर्फ़ु इक़्तिदार वठण ताईं इहो सभु कुझु करे थो त पाकिस्तान जे रवाज थियल पॉलिटिक्स में इहा ॻाल्हि जाइज़ आहे। पर जेकॾहिं हू उन खां पोइ बि अॻिते वधी ऐं पाकिस्तान जे नर्व सेंटर सां खेॾणु शुरू थो करे त पोइ हिकिड़ी वॾी तबाही अचणी आहे, हिकिड़ो वॾो नुक़सानु थियणो आहे। उन नुक़सान खे पाकिस्तान जी का बि ताक़त बचाए न सघंदी। इन करे जंहिंखे बि पॉलिटिक्स करणी आहे उहे पाकिस्तान जे वहदत खे, पाकिस्तान जे मज़बूती खे
पाकिस्तान जे सरहदनि खे ज़हन में रखनि। अॼु जेको कुझु कयो आहे आसिफ ज़रदारी साहब या बिलावल भुट्टे साहब उन्हनि का बि अहिड़ी ॻाल्हि न कई आहे जेका बिटवीन द लाइन्स हुजे या विच में का अहिड़ी ॻाल्हि हुजे जेका अटकल कई हुजऊं। सफ़ा सिधी ॻाल्हि ॿिए ॼणनि कई आहे, हुननि करे छॾी उहा ॻाल्हि ऐं हू सम्झनि था त हर को पॉलिटिक्स करे। हालांकि हू बलूचिस्तान विया त शायदि कुझु सरदार कुझु माण्हू उन्हनि खे जॉइन कंदा, पर कल्ह तव्हां कुदुस बिज़ंजे जो बयानु ॿुधी छॾियो। उन्हनि खे जेसि ताईं हकल थींदी तेसि ताईं उहे हकल में हामी हूंदा, हकल न थींदी त उहे कंहिं महिल बि पीपल्स पार्टी सां गॾु हूंदा। इन करे चवण जो मक़सदु हीअ आहे त का बि वॾी ॻाल्हि कान्हे, हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, उन ते असां सभिनी खे गौर करणु खपे। उहो हीअ आहे त जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे तासीसी या बुनियादी ॾींहुं 3 नवंबर 67 ते जेका ठही, उहो जेकॾहिं कोइटा में वञी मल्हाए थी, इहो हिकिड़ो इंतिहाई शानदार कमु आहे। पाकिस्तान जे पॉलिटिकल पार्टियुनि खे दिलि वठणु खपे, बलोचनि जी, पठाणनि जी, बलूचिस्तान जे अवाम जी। ऐं उहो जेको अॼु हुननि कमु कयो आहे, हाणे मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त कहिड़े बि हंध ते बीठा हुजनि, कहिड़ी बि लेवल ते उन्हनि खे हुकूमतूं मिलनि, नवाज़ शरीफ़ हुजे या आसिफ ज़रदारी हुजे, उन्हनि सभिनी खे हाणे बलोचनि जे अॻियां ॿाहूं ॿधी बीहण खां थोरो अॻिते वधी ऐं बलोचनि जा जेके असुल ॾुख आहिनि उन्हनि जे ख़ात्मे लाइ कोशिशूं करणु खपनि ऐं ख़ुदि जेके उते ॿियूं ग़लतियूं आहिनि उन्हनि ग़लतियुनि खे दुरुस्त करण लाइ बि माण्हुनि सां ॻाल्हियूं वधाइणु खपनि। बिल्कुलु ठीकु सर। अहम नुक़्तो हिकिड़ो इहो हुयो त बिलावल साहब चयो त जेके माण्हू चार्टर ऑफ इकोनॉमी जी ॻाल्हि कनि था उहो पीपल्स चार्टर ऑफ इकोनॉमी बि पीपल्स पार्टी ॾियारे सघंदी। हाणे इहे अहम नुक़्तो जिते अव्हांजी राय ज़रूरु शामिलु कयो आहे, पर अनफॉर्चुनेटली प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचो आहे। थैंक यू सो मच। ईंदड़ प्रोग्राम में वरी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। वॾी महिरबानी डॉक्टर ईब शेख साहब, इनाम भट्टी साहब, रफ़ीक अहमद चांडो साहब, इदरीस लेगारी साहब ऐं नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर। मुल्क में आम चूंडूं मुलतवी थियण जे हवाले सां जेके ख़दशा ऐं अफ़वाह जनम वठी रहिया आहिनि, उन्हनि में तेज़ी अचे पई। इलेक्शन कमीशन में अॼु वरी 2 दरख़्वास्तूं बि दाख़िल थियूं आहिनि। बलोचिस्तान में सिक्योरिटी सूरत हाल बहितर न आहे, इन जे करे चूंडूं मुलतवी कयूं वञनि। इन ते पैनलिस्ट जी राय शामिलु कई। पीपल्स पार्टी पारां कोइटा में जेको जलसो कयो वियो उन में जेके ख़िताब थिया उन ते बि पैनलिस्ट पंहिंजी राय जो इज़हार कयो। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। इन प्रोग्राम ते इजाज़त ॾींदा। अलाह निगहबान।